ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं कराची मां। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया। अहम ख़बर है अवां शेयर कंदासीं। क्लिफ्टन आया चंडीगढ़ रोड ऐं सदर में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। ख़बर अवां शेयर कंदासीं। कराची खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। अख्तर कॉलोनी, क्लिफ्टन आया चंडीगढ़ रोड ऐं सदर में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। जी नाज़रीन, असां गॾु जॉइन कयो आहे ब्रेकिंग न्यूज़ ऐं असां शेयर कंदासीं। कराची डिवीज़न के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। क्लिफ्टन आई चंडीगढ़ रोड, अख्तर कॉलोनी, डिफेंस, सदर में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया। जी नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया। ख़ौफ़ विचा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हू घरनि खां या ऑफिसनि खां ॿाहिरि निकिरी आया। अवां खे आगाह कंदासीं। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। क्लिफ्टन आई चंडीगढ़ रोड, सदर, अख्तर कॉलोनी, क़यूमाबाद, डिफेंस ऐं ॿियनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। क्लिफ्टन आया चंडीगढ़ रोड, सदर में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। अहम ख़बर है मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। क्लिफ्टन, डिफेंस आया चंडीगढ़ रोड ऐं सदर में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची डिवीज़न के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि अख्तर कॉलोनी, डिफेंस, क्लिफ्टन में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रेखा जी। आमिर, वधीक कड़ा अपडेट्स आहिनि? हाँ जी बिल्कुल, कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि, जिनमें क्लिफ्टन आहे, ओल्ड सिटी आहे, खारादर जा इलाइक़ा आहिनि। इन्हनि इलाइक़नि में जेको आहे ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। ॿिए तरफ़ अञा ताईं उहो कंफर्म न आहे थी सघियो त उन्हनि जी शिदत केतिरी। यकीनन शहरी जेके आहे घरनि खां ॿाहिरि निकिरी विया आहिनि। कुझु माण्हुनि जेकी ज़िलज़िले जा मुख़्तलिफ़ कराची जे शहर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। जी ठीक है, वरी मेहरबानी आमिर इन हवाले सां अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, अवां खे आगाह कंदासीं। कराची डिवीज़न के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया। क्लिफ्टन आई चंडीगढ़ रोड, डिफेंस, क़यूमाबाद, अख्तर कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया।